अस्सलामुअलैकुम नाज़रीन, उम्मीद है तो तव्हां सब खैरियत से हूंदो, खुश हूंदो। अज जे हिन प्रोग्राम में तव्हांखे दिल जी गहराइन से भलीकार। मां आहियां यसरा खून। सिंध मॉर्निंग में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर मां वेलकम कंदमि। अच्छा नाज़रीन, अॼु मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदी हलां त जॾहिं मां घर खां पंहिंजे स्टूडियो जी तरफ़ अची रही हुयसि त मां हिकिड़ो अनयूजुअल जेको आहे सो इंसिडेंट ॾिठो। उहो इंसिडेंट अगरि मां तव्हांखे ॿुधायां त पाण बि थोरो सो न 2 मिंटनि लाइ सोचणु शुरू करे छॾींदो त इहो आहे छा। मां जॾहिं अचां पई त रस्ते में मुंहिंजे भर वारी जेका गाॾी हुजे उन में जेको माण्हू ड्राइव करे रहियो हुयो उनखे जेका शर्ट पातल हुई उन शर्ट में जेको आहे उहो बेल्ट प्रिंट थियल हुयो। त बजाए हिन जे हू बेल्ट हणे ऐं हू हुन शॉर्टकट जी तरफ़ वियो त मां प्रिंट कराई शर्ट खे। ऐं जो कि अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त कराची में ई चालान सिस्टम अची वियो आहे त तव्हां बग़ैर बेल्ट जे गाॾी नथा हलाए सघो। अगरि तव्हां हलाई त तव्हांजी बि ऐं जेको तव्हांजे भर में वेठो आहे उनजी तस्वीर बि तव्हांजे घर पहुची वेंदी। सो इहे शॉर्टकट्स न अपनायो, इहे जान जे तव्हांजे ख़तरे में आहे इन में। ऐं इन सां गॾु अगरि चइजे त न सिर्फ़ु तव्हां पाण खे महफ़ूज़ नथा रखो बल्कि तव्हांजे लाइ जेको ॿियो बि उन पंध ते आहे, उन रस्ते ते आहे, इहो उन जे लाइ बि ख़तरनाक आहे। सो हलूं था पंहिंजे पहिरें सेगमेंट ॾांहुं जेको आहे करंट अफेयर्स, जंहिंमें असां तव्हां सां ताज़ियूं नयूं ख़बरूं शेयर कंदा आहियूं। उन में असां वटि हिकिड़ी नई ख़बर आहे तव्हांजे लाइ जेका ॻाल्हि ॿोल उन एहतिजाज कंदड़नि सां थी आहे। उहे केरु आहिनि? उहे एहतिजाज कंदड़ आहिनि जेके जूनियर साइंस टीचर जिन खे अञा ताईं ऑफर ऑर्डर न मिलियो आहे ऐं उहे पंहिंजे ऑफर ऑर्डर जे इंतज़ार में आहिनि ऐं प्रेस क्लब आॾो एहतिजाज कनि पिया। अचो त असां पंहिंजे रिपोर्टर जानी सूमरे खां पुछूं त जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उन्हनि जा जेके मुतालबो आहे छो न पे पूरो थी सके। अचो तव्हांखे ॾेखारियूं। ही जूनियर साइंस टीचर आहिनि जिन 2026 में IBA जे मातहत टेस्ट पास कई, पर हिन वक़्त ताईं हिननि खे ऑफर ऑर्डर न ॾिना विया आहिनि। वजह छा आहे उहो हिननि खां ॼाणींदासीं। हिननि जी तकलीफ़ छा आहे, कीअं ही हिते कराची प्रेस क्लब ॿाहिरां पहुता आहिनि। असां हिते आया आहियूं, जीअं अवां चयो, असां को रोज़गार जी नियत सां सिर्फ़ु कोन आया आहियूं। रोज़गार जी नियत सां जेकॾहिं आया हुजूं हा त असांजूं 70 मार्कूं कोन हुजनि हा, 60 मार्कूं कोन हुजनि हा। असां हिते मेरिट ते पास थी सुठा मार्क्स खणी करे आया आहियूं। ऐं जूनियर साइंस टीचर जा असां जेका उम्मीदवार आहियूं, असांजा 60, 70, 55 खां वठी 60, 70 मार्क्स वारा नौजवान जंहिंखे मौक़ो न पियो ॾिनो वञे। पूरी सिंध में सिर्फ़ु 1270 सीटूं आहिनि, जॾहिं त असांजा 8725 कैंडिडेट्स पास थिया आहिनि 55 मार्क्स खणी। अहिड़ी टेस्ट जेकी पास कई आहे जंहिं में 8 सब्जेक्ट हुआ। 8 सब्जेक्ट वारी पेडागाजी वारी। पेडागाजी में हूंदो ई छा आहे, उन में ॿारनि खे कीअं पढ़ाइजे थो, कीअं उस्ताद पढ़ाए सघे थो, उहो सॼो कुझु हूंदो आहे। उहो टेस्ट पास करे असां हिते आया आहियूं। ऐं असांखे रोज़गार जो बहानो ठाहे करे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे के असांखे मौक़ो न पियो ॾिनो वञे त असां सिंध जे ॿारनि खे तइलीम ॾेई सघूं ऐं उन्हनि खे साइंस जी ख़ासि करे तइलीम ॾेई सघूं। असां वटि ही ऑर्डर आहे कोर्ट जो, जेको वेटिंग पीरियड आहे 2021 में टेस्ट थी हुई, हू ऑर्डर ख़त्म करे चुकी आहे। वेटिंग पीरियड खे ख़त्म करे चुकी आहे कोर्ट। पर ही पोइ बि असेंबली में बीह करे इजलास घुराए पंहिंजे तक जे माण्हुनि खे 32, 33, 40 ते पास करे पूरी सिंध में तइलीम जो बेड़ो ॿोड़नि था चाहिनि। ऐं मुंहिंजूं मार्कूं आहिनि 72। ठीकु आहे। त मसइलो इहो आहे जो 2021 में जॾहिं हिननि एडवर्टाइज़ ॾिनी, सो उन में हिननि इहे 29,000 पोस्टूं जेके आहिनि शो कयूं। 29,000 पोस्टूं शो करण खां बावजूद बि हिननि उन टाइम में जेका टेस्ट ॾिनी वरिती जेका IBA वारनि जी तरफ़ां, सो हिननि नौजवाननि खे मतिलबु वेटिंग पीरियड जे थ्रू 5 साल 6 साल हलायो, बल्कि जून 2025 ताईं हिननि खे वेटिंग पीरियड में हलायो। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां कहिड़े ज़िले सां तालुक़ु रखंदड़ आहियो जॾहिं तव्हांजूं 72 मार्कूं आहिनि, त छो तव्हांखे नौकिरी न मिली? सर, मुंहिंजो तालुक़ु नौशरो फ़िरोज़ सां आहे ऐं नौकिरी न मिलण जो जवाज़ इहो आहे त असांजे डिस्ट्रिक्ट में सीटूं घटि आहिनि एज़ कम्पेयर टू ॿियनि डिस्ट्रिक्ट जे। त इन जो मतिलबु रीज़न इहो आहे त सीटूं घटि इन जे करे आहिनि छो जो हुननि जी जेका SNE जेका रिपोर्ट आहे उन में गुंजाइश एतिरी आहे। को बि अहिड़ो माना को स्क्रूटनी न थींदी आहे जंहिंमें वेटिंग पीरियड 6 साल हले। ठीकु आहे, इहो पहिरीं ॻाल्हि त वेटिंग पीरियड ख़तमु कयो वञे ऐं जेके सीटूं बचनि थियूं, जेके बि
कैंडिडेट्स नौजवान क़ाबिल आहिनि ऐं सुठे मार्क्स सां मथे आया आहिनि उन्हनि खे ई सीटूं ॾिनियूं वञनि। मुंहिंजे मार्कूं जेको आहिनि 54 आहिनि, छो त 2021 खां वठी 2026 ताईं असांखे हे पहिरियों मौक़ो मिलियो जूनियर साइंस टीचर जो। पोइ हिन में सीटूं तमामु घटि हुई, 1237 सीटूं हुई ऐं क़ाबिल उम्मीदवार हुआ जेका 60 70 ऐं 50+ वारा बि हो मतिलबु हो लिस्ट में न आहिनि। छा मुतालबो आहे हाणे तव्हां जो हिते वेठा आहियो, हिते ई वेठा रहंदो या ॿिया बि? असां हिते ई वेठा रहंदासीं जॾहिं ताईं असांजी डिमांड पूरी कोन थींदी। हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर तालीम खां, वज़ीर आला सिंध खां, सेक्रेटरी तालीम खां त जल्द खां जल्द हिननि नौजवाननि हिननि जो चवणु आहे त असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि त जीअं असीं जेको सिंध जा ॿार आहिनि उनखे पढ़ाए सघूं, तालीम जेको आहे उनखे ॾेई सघूं। जी जे त नाज़रीन अवां जूनियर साइंस टीचर्स जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी जेके हिन वक़्तु प्रेस क्लब आॾो एहतिजाज कनि पिया ऐं उनजो मुतालबो आहे त उन्हनि खे ऑफर ऑर्डर जल्द अज़ जल्द जारी कया वञनि। हाणे हलूं था हिकिड़े ॿिए इशू जी तरफ़ जेको आहे दादू ज़िले में पाणीअ जी खोट सबबि आबादगार ख़रीफ़ जी वक़्तसर पोखी न करे सघिया आहिनि। इन सिलसिले में सिंध वाइस जे रिपोर्टर अला बख्श ख़ुश्क हिकु तफ़सीली रिपोर्ट तयारु कई आहे। अचो त अव्हांखे उहा था ॾेखारियूं। दादू ज़िले में ज़रई पाणी जी मुबैना चोरी, शाखनि जी खाटी, वाटर कोर्स जी सार संभाल में मुबैना बेज़ाब्तगियुनि सबबि ख़रीफ़ जे फसल जी पोखाई सख़्त मुतासिर थियण जूं शिकायतूं साम्हूं अची रहियूं आहिनि। दादू कैनाल मां निकिरंदड़ लोअर नूरवाह, जमाली नूरवाह, ख़ुदाबाद शाख ऐं जोही ब्रान सां लाॻापियल 17 शाखनि जे टेल वारनि इलाइक़नि में पाणी जी शदीद खोड़ सबबि केतिरनि ई शाखनि में वारी उॾामंदी नज़र अची रही आहे। दादू तालुके जे इलाइक़नि सीता ऐं पाट शरीफ़ में कुझु बाअसर माण्हुनि ते दादू कैनाल मां गैर क़ानूनी तौरु पाणी खणी सारनि जे फसल जी पोखाई जो इल्ज़ाम आहे। लोअर नूरवाह ऐं जमाली नूरवाह जे आख़िरी हिसे ताईं पाणी न पहुचण ते मक़ामी ज़मींदारनि ऐं हारिन आपाशी खाते जे अमलदारनि ते पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ, मुबैना पाणी चोरी ऐं शाखनि जी खाटी में करप्शन जा इल्ज़ाम पिणु हया आहिनि। शुरूआत में 2 टे पाणी आयो हो त माना ॿिज उहे सड़नि पिया था। तव्हां पाण भरियो आहे, तव्हांखे विज़िट करायो अथऊं सभिनी ॿिजनि जो। इहे त माना अञा ॿिज सावा ई कोन कया आहिनि। पलाल असांजा हुन में पिया आहिनि ॿारनि में, मतिलबु टाली ते पलाल लायूं पिया, इन आसिरे में हू त पाणी ईंदो असां ॿिज सावा कंदासीं, रोज़ी कंदासीं। हुकूमत जो को हाल न आहे, हुकूमत जो को तावन न आहे। अला हिननि खे हिदायत ॾिए। गुज़िरियल साल खां बि असां पंहिंजे पैसनि ते डोनेशन करे आबादगारनि ज़मींदारनि खाटी खणाई। हिन साल बि असां 12 इरिगेशन इंजीनियर खे चयो आहे त असांखे खाटी कराए ॾियो, पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांखे खाटी कोन था कराए ॾियनि। इहो ई दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शाखनि सां हशर ऐं ज़ुल्म लॻो पियो आहे त आबादगारनि खे खाटी कोन थी कराई वञे ऐं खाटी न हुजण जे करे मुंड में त पाणी अचे थो, जेके टेल जा आबादगार उहे सुकनि पिया था। पाणी नाहे, ॿिज पोखियासीं, 8,000 रुपया मण ॿिज मिलियो आहे। 5 एकड़ जो असां बि हिते ॿिज पोखियो आहे। साईं अब्बास शाह जी ज़मीन आहियां, हारी आहियूं असां, पोखण लाइ पोखियोसीं, पर पाणी हाणे 15 ॾींहंनि खां नाहे, बीह वियो आहे। नुक़सानु घणो आहे, तमामु घणो आहे। एराज़ी गंज आहे पर पाणी आहे ई कोन। ॾिसो था पाण तव्हां सां सूरत हाल। जोही ब्रान सां लाॻापियल इलाइक़नि में बि ज़रई पाणी जी शदीद खोड़ सबबि ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थियण जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि। आबादगारनि मूजिबि हू वोणनि, जूअर, सारिन ऐं ॿियनि ख़रीफ़ जे फसल जी पोख वक़्तसर न करे सघिया आहिनि, जॾहिं त पाणी जी खोट इंसानी आबादी ऐं मालवंद माण्हुनि लाइ पिणु वॾो मसइलो बणिजी वई आहे। इहो विराइजी सिराइजी बि हिते बि 3 फुट पाणी बीहंदो, 3.5 फुट बीहंदो। हाणे इहो पाणी विच में गुम थी थो वञे। इहा नाअहली जेका आहे सा इंजीनियरनि जी आहे। जेके इंजीनियर आहिनि पोइ हिन में एसी बि आहिनि, चीफ बि आहिनि, जेके बि आहिनि ऐं दारोगा बि आहिनि, जेके बि आहिनि। तव्हां किथां खां आयो, को दारोगो पाण खे मिलियो या को SDO मिलियो, को हुयो बि कैनाल सां, केरु माण्हू ई कोन्हे। हाणे हिन हाल में आहे त कंहिं ॿारो बि कोन पोखियो आहे। जो ही शहर खां वठी हे जेके पाण 8-10 माइल पंधु करे आहियूं छिनी जे तरफ़, त के को ॿारो पोखियल कोन्हे, को सलो कोन्हे, को किथे पाणी कोन्हे। शाख जा तरा सुका पिया आहिनि, पर हिते इंजीनियर कोन थो अचे। इंजीनियर छो नथो अचे उहा उनखे ख़बर आहे। ॿियो जेके वॾा ऑफिसर उनखे ख़बर आहे छो नथो अचे ने। हिते जो ही ब्रांच सां नथो अचे इंजीनियर, ऐं हुनजो स्टाफ कोन थो अचे, छो नथो अचे उनखे ख़बर आहे। उहो सभु वीज़ाऊं चवंदा आहिनि, कूड़ी वीज़ा ते, को सऊदी अरब में आहे,
कराची हैदराबाद पिया रुलनि, को हिते ड्यूटी वारो माण्हू जो ई बिराज ते कोन्हे। असां वटि पाणी कोन्हे, माल मरे थो असांजो। कहिड़ो कहिड़ो माल अथव? माल ढगियूं आहिनि, ॿकरियूं आहिनि, हे माल ॾिसी थो। हा, हाणे छा कयूं, माल पोइ पाणी किथां पिया? पाणी कोन्हे न, हा, छा कयूं, ॾिस बहिराण लॻा पिया आहिनि। हा, बहिराण में बि पीअंदा, हिते पाणी कोन्हे। पोइ हाणे हाणे तवकल आहे, हाणे जो कनि त कुझु त पाणी मोकिलनि त भलो आहे। होॾां ज़िले इंतिज़ामिया जी सिफ़ारिश ते कमिश्नर हैदराबाद दादू कैनाल जे कमांड एरिया में सारनि जी पोखी ते कलम 144 लागू करे छॾियो आहे। एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर आपाशी खाते दादू विजय कुमार पंहिंजे जारी कयल पधिराई में चयो आहे त दादू कैनाल जे कमांड एरिया में सारनि जी पोख ते मुकमल पाबंदी आहे ऐं जिते बि सारनि जी पोख कई वेंदी उते कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। हिन वधीक चयो त शाखनि जी सफ़ाई ऐं खाटी जो कमु मौजूदु बजट मूजिबि जारी आहे, जॾहिं त पुछड़ी ताईं पाणी पहुचाइण लाइ बि कोशिशूं कयूं पियूं वञनि। ज़रई माहिरनि जो चवणु आहे त सिंध में पाणी जी खोट रुॻो पाणी जी घटि दस्तियाबी जो मसइलो न आहे, पर पाणी जी मुनसिफ़ाणी विरछ, गैर क़ानूनी पाणी खणणु ऐं नहरी निज़ाम जी मौसर निगरानी बि अहम मसइला आहिनि। आबादगारनि मुतालबो कयो आहे त हुकूमत पाणी जी शफ़ाफ़ विरछ खे यकीनी बणाए गैर क़ानूनी पाणी चोरी ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई करे खेनि रिलीफ ॾिनो वञे। हलूं था नाज़रीन, प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे पंहिंजे महिमाननि जी तरफ़। अॼु असां वटि स्टूडियो में जेके ख़ासि महिमान मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि खां दिलचस्प ॻाल्हियूं करियूं ऐं उन्हनि जे तजुर्बे खां कुझु सिखूं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि चंद्र केसवाणी साहब, जेके पोइट आहिनि, राइटर आहिनि, लिटरेरी क्रिटिक आहिनि, सोशल कॉमेंटेटर आहिनि, HEC प्रोफेशनल आहिनि। सर तमामु घणो वसी कमु कयो आहे, त मां सम्झां थी त अॼु असांखे घणो कुझु सिखण लाइ मिलंदो सर खां। सर वेलकम, कीअं आहियो, ठीकु आहियो? थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग मी ओवर हेयर। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं इट्स नाइस। इहो तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, तव्हां सां मुलाक़ात थिए पई ऐं तव्हांजे टीम मेंबर्स सां मुलाक़ात थिए पई ऐं इट्स रियली प्लेजर। थैंक यू। महिरबानी सर, तव्हां आहियो असां वटि ऐं असांखे तमामु ख़ुशी थी। इन सां गॾु गॾु ई स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि हिकिड़ियूं इंस्पायरिंग एजुकेटर ऐं उन्हनि एज़ अ होस्ट TV मीडिया ते बि सर्व कयो आहे ऐं हू एम्पावर करे रहियूं आहिनि असांजी नौजवान छोकिरियुनि खे थ्रू कॉन्फिडेंस, नॉलेज एंड एजुकेशन। त असां सां गॾु मौजूदु आहिनि जवेरिया उबैद साहिबा। जवेरिया वेलकम, कीअं आहियो, ठीकु आहियो? तव्हांजी थैंक यू। वॾी महिरबानी, तव्हां अॼु असांखे मौक़ो ॾिनो आहे ऐं उमेदु कयां थी त अॼोको ॾींहुं जेको आहे उहो फ्रूटफुल साबित थींदो। इंशाल्लाह। महिरबानी जवेरिया तव्हांजी, तव्हां असां वटि आयो ऐं पंहिंजे क़ीमती वक़्त मां तव्हां टाइम कढियो ऐं असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। सो प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे असां हलूं था चंद्र केसवाणी साहब जी तरफ़ ऐं उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में कुझु जेके मालूमाती ॻाल्हियूं आहिनि उहे उन्हनि खां पुछूं था ऐं ॿुधूं बि था त उन्हनि एतिरो इहो सफ़र कीअं तय कयो। सर मां तव्हां खां इहो पुछणु चाहियां थी त अॼु जे दौर में जेको अदब आहे उहो समाज ते केतिरो असरु करे रहियो आहे ऐं हिकिड़ो अदीब अगरि मां तव्हांखे चवां त छा तव्हां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे रहिया आहियो या असांजा जेके ॿिया अदीब आहिनि उहे पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे रहिया आहिनि? मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं इहो सुवालु आहे त अदब समाज ते असर अंदाज़ थिए पियो या न, इहो हिकिड़ो सानवी सुवालु आहे। मुंहिंजे ख़्याल में त नौजवान नसल जेका सिंध में सिविल सोसाइटी आहे या सिंध में जेको एक्टिविज़म आहे या जेका बि सिंध में उथल पुथल थिए पई, मुंहिंजे ख़्याल में इन में पढ़ाई ऐं अदब जो भाङो आहे। जेकॾहिं अदब सोसाइटी ते असरअंदाज़ न थींदो हुजे हा त मुंहिंजे ख़्याल में एॾी वॾी कारपत जेका अदब जे हवाले सां हले पई या थिए पई, नावल लिखजनि पिया, पोइट्री जेको आहे तख़लीक़ थिए पई, कहाणियूं लिखजनि पियूं, अफ़साना लिखजनि पिया, त इहो सभु कुझु न थिए हा या इहो सभु कुझु रुकिजी वञे हा, कंहिं ॿिए तरफ़ हलिजे हा। पर इहो सभु कुझु थिए थो, तिन मां इहो साफ़ ज़ाहिर थो थिए त अदब समाज ते असरअंदाज़ थिए पियो। हाणे उन जा माण मापा ऐं केतिरे क़दुरु उहो असरअंदाज़ थिए पियो, इहे वरी अलॻि पैरामीटर्स आहिनि, इहे अलॻि माण मापा इन जा थींदा। त हिकिड़ा एंगल हूंदा, हिकिड़ा माण्हू हिकिड़े हवाले सां ॾिसंदा त माण्हुनि जे रवैयनि में केतिरी तब्दीली आई आहे, माण्हू मुहज़िब केतिरो थियो आहे,
जी इहो सभु अदब असरअंदाज़ थिए पियो या न थिए पियो, या माण्हू जेको आहे पाण सां केतिरो ज़िम्मेवार थियो आहे ऐं समाज तरफ़ केतिरी ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो आहे उन। इहे सभु शयूं जेको आहे ॻण तौर में ईंदियूं त ख़बर पवंदी अदब समाज ते केतिरो असरअंदाज़ थिए पियो या न थिए पियो। ॿियो तव्हांजो जेको सवाल हो त मां माना एज़ ए राइटर जेको आहे आउं को मुस्बत किरदारु समाज में अदा करे सघियो आहियां या न, मुंहिंजे ख़्याल में इहो त जेके मूंखे जज कंदा उहे बहितर ॿुधाए सघंदा, पर मां सम्झां थो जेसि ताईं तव्हां पॉज़िटिवली समाज खे कंट्रीब्यूट कयो था ऐं तव्हां में स्पिरिट आहे या त मूंखे समाज खे कंट्रीब्यूट करिणो आहे, मोटाए ॾियणो आहे, मूं जेको समाज खां हड़ हासिलु कयो उहो मूंखे मोटाए ॾियणो आहे, पोइ कंट्रीब्यूशन तव्हांजो कहिड़े बि हवाले सां थी सघे थो। तव्हां कंहिं ॿार खे सुठी तरबियत ॾिनी, तव्हां कंहिं ॿार खे का गाइडलाइन ॾिनी, कंहिं ॿार खे तव्हां कंहिं दग सां लाथो त इहो बि तव्हांजो कंट्रीब्यूशन आहे। पर जेकॾहिं तव्हां न सोसाइटी में रहंदे समाज में रहंदे के भलाई जा के कमु कया, तव्हां को ट्यूशन सेंटर खोलियो या तव्हां नंढड़े पैमाने ते ई ॿारनि खे तालीम ॾियणु शुरू की या वॉलेंटरली तव्हां उन्हनि खे जेको आहे एजुकेशन तालीम जे मैदान में अॻिते वधण जा ॾस ॾिना घस ॾिना, तॾहिं बि तव्हां कंट्रीब्यूट कयो सोसाइटी खे। या तव्हां कुझु बि नथा कयो, तव्हां सिर्फ़ु सोसाइटी में इल्मु फैलायो था, तव्हां पंहिंजा वीलॉग्स लिखो था या तव्हां पंहिंजा जेको आहे वॉइस रिकॉर्डिंग्स जेके कयो था या सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु कयो था, उन ते तव्हां जेकॾहिं समाज खे मैसेज ॾियो था या समाज जे माण्हुनि खे को पॉज़िटिव मैसेज ॾियो था त इहो बि तव्हां कंट्रीब्यूट कयो था सोसाइटी में। ऐं वरी जेकॾहिं तव्हां के कार ख़ैर जा कम आहिनि, पखियुनि जे लाइ तव्हां पाणी रखो था पंहिंजे घर ते, पखियुनि जे लाइ दाणो रखो था तव्हां पंहिंजे घर ते, इहे काराइता कम आहिनि त या तव्हां जेको आहे ख़ासि तौर ते पंहिंजे घर पाड़े ऐं भर पासे में सफ़ाई जो ख़्यालु कयो था, सफ़ाई जो एहतमाम कयो था, त इहे बि तव्हांजा कंट्रीब्यूशन आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में या जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे जेको आहे पर्सनल सफ़ाई सुथराई हाइजीन जंहिंखे चवंदा आहिनि, हा पर्सनल हाइजीन, उहो माण्हुनि खे तव्हां जेकॾहिं के सबक़ु ॾियो था त तॾहिं बि तव्हां कंट्रीब्यूट कयो था। कंट्रीब्यूट करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां सोसाइटी खे जेको सोसाइटी खां तव्हांखे मिलियो आहे, तव्हां ठहिया आहियो सोसाइटी जे असर जे करे या सोसाइटी जे भरपासे जे करे, तव्हां जेको ठहिया आहियो ऐं तव्हां जेको हासिलु कयो आहे उहो तव्हां सोसाइटी खे वापसि कयो, इहो तव्हांजो कंट्रीब्यूशन आहे। ऐं इहा ऐं जेकॾहिं तव्हांजे कंट्रीब्यूशन सां सोसाइटी में का नंढड़ी हिकिड़ी मामूली तब्दीली बि अचे थी, तव्हांजे करे को माण्हू तालीम खां थिड़ियल को ॿार जेकॾहिं तालीम जे तरफ़ वापसि थिए थो या कंहिं चङे गस ते अचे थो, कंहिं बुरी सोबत खां बचे थो, त इहो मुंहिंजे ख़्याल में तव्हां इहो तव्हांजे लाइ कामयाबी आई आहे। तव्हां सोसाइटी खे जेको सोसाइटी तव्हां खां घुर करे थी, तव्हां सोसाइटी खे उहो वापसि कयो। सो इन नमूने जेको आहे मां सम्झां थो त सिर्फ़ु राइटर ताईं छो, इहो हर माण्हू जो किरदारु हुजणु घुरिजे, सिर्फ़ु राइटर जो न हुजणु घुरिजे, हिकिड़े होस्ट जो हुजणु घुरिजे, हिकिड़े अदाकार जो हुजणु घुरिजे, हिकिड़े कैमरामैन जो हुजणु घुरिजे, हिकिड़े टीचर जो हुजणु घुरिजे, हिकिड़े आम माण्हू जो हुजणु घुरिजे। हर माण्हू जेकॾहिं सोसाइटी में कंट्रीब्यूट करे, ईअं ई पॉज़िटिवली कंट्रीब्यूट करे, त मां नथो सम्झां त असां इएं टोड़ फोड़ या भञ या नेगेटिविटी तरफ़ वेंदासीं, पर बल्कि असां जेकॾहिं घणो कुझु तब्दील न बि करे सघियासीं तॾहिं बि असां पंहिंजी सोसाइटी खे का शिकिल ॾेई सघंदासीं, का सूरत ॾेई सघंदासीं त असां ही सभु कंट्रीब्यूट कयो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो इहो कंहिं इंडिविजुअल जो न, पाण खे इज्तमाही तौर ते सभिनी खे कंट्रीब्यूट करिणो पवंदो। ऐं असां जेके समाज जा कर्ज़ी हूं, समाज जेको असांखे ठाहियो आहे, असां हुन जा कर्ज़ी हूं, असांखे हिन कर्ज़ जो सॼो कर्ज़ वापसि न बि कयूं तॾहिं बि असांखे कर्ज़ जो पोर्शन असांखे ज़रूरु वापसि करिणो पवंदो। असांखे सोसाइटी में कंट्रीब्यूट करिणो पवंदो। सोसाइटी समाज ई असांजो घरु आहे, असांखे पंहिंजो घरु सम्झी उन घर खे संवारणो ऐं ठाहिणो पवंदो। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त इहा सिर्फ़ु हिकु इंडिविजुअल जी ज़िमेदारी कोन्हे, बल्कि इहा हर सोसाइटी में रहंदड़ हर उन माण्हूअ जी ज़िमेदारी आहे जेको हिन सोसाइटी खे हलाए थो। पर सर मां सम्झां थी त अदीबनि जी ॻाल्हि वधीक वज़नाइती हूंदी आहे। मां सम्झां थो ॾिसो हाणे ॻाल्हि ईअं आहे, को ज़मानो 70-80 जो ॾहाको पाण जेको आहे जेके हार्ड बुक्स हूंदा, किताब हूंदा, उन्हनि ते भाड़ींदा हुआसीं। हाणे त सोशल मीडिया ऐं इंटरनेट ऐं AI जे ज़माने में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़माने में जेके मीडियम्स आहिनि उहे मटिजी विया आहिनि, इलाही सारा मीडियम्स मटिजी विया आहिनि। हाणे माण्हू सिर्फ़ु किताबनि जो मोहताज न रहियो आहे, माण्हू सिर्फ़ु जेको आहे अख़बार जो मोहताज न रहियो आहे।
मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी ऑब्जर्वेशन है, हिन महिल अख़बार जे पढ़ाई जो जेको काथो आहे उहो घटिजी रहियो आहे। माण्हू ऑनलाइन वधीक पढ़नि था ऐं माण्हू जेको आहे किताब ऑनलाइन पढ़नि था। सो तंहिंजे करे मीडियम मटिजी विया आहिनि। हाणे त इहो रहियो ई न आहे त जेकॾहिं अदीब कुझु लिखी छपराए किताब जी सूरत में त तॾहिं उन जो समाज में कार्य जी कंट्रीब्यूशन आहे, न त आहे कान। हाणे त मुंहिंजे ख़्याल में शायदि ईंदड़ ॾींहंनि में समाज जे नौजवान खे शायदि अदीबनि जी बि घुर्ज न पवे। ही मीडिया जेका आहे उन्हनि खे पाण ई एॾो बाज़ाब्ता ऐं पुख़्तो बनाए छॾींदी, एॾो बाज़ाब्ता ऐं पुख़्तो बनाए छॾींदी, उहे एॾा त हंदायता थी वेंदा जो उन्हनि खे शायदि हाणे कंहिं अदीब जी बि शायदि ज़रूरत न पवे। न, अदीब जी ज़रूरत पवंदी, अदीब जी ज़रूरत सदाई रहंदी। हाणे अदीब असां सम्झूं था त शायदि असां जॾहिं प्रिंट मीडिया खे मीडियम बणाईंदासीं या अदीब कलम खणंदो ऐं लिखंदो त पोइ जेको आहे सोसाइटी खे कुझु ॾेई सघंदो। पर अॼु अदीब जेकॾहिं हिकिड़ो व्लॉग बि ठाहे थो त माण्हू उनखे ॿुधनि था। जेकॾहिं उनजी ॻाल्हि असराइती आहे, उनजी ॻाल्हि सोसाइटी जे जेको आहे कम वटां आहे, नौजवान जे कम वटां आहे, नौजवान पंहिंजा उहे 10 सेकेंड 15 सेकेंड रील जा या जेको आहे वीडियो जा 15 मिंट उहे उनखे ॿुधे थो। त हाणे त मतलब मीडियम तव्हां मतलब अदीब ऐं शायर ज़रूर सदाई पवंदी। मूंखे ईअं लॻे थो त चाहे के ज़मानो किथे बि हलियो वञे, असां जी जनरेशन मुंहिंजे जेका ॻाल्हि जो एंगल या डिस्कशन जो जेको एंगल हो उहो ईअं मिसाल मां तव्हां सां एग्री कयां थो त माण्हू जो वजूद त आहे। मूं जेका ॻाल्हि कई त अदीब जी ज़रूरत न पवंदी त मीन्स उन खे चंदर या चंदर जे वजूद जी ज़रूरत न पवंदी। सपोज़ कीअं मां चवां थो त मूंखे मां वीलाग कयां थो त बाबा सिंध में तालीमी सुधारनि जा ज़रिया, मां हिकिड़ो वीलाग सोचियां थो। हाणे इहो मां वेही लिखां सिंध में तालीमी सुधारनि जा ज़रिया या वसीला, मां AI खे कमांड ॾियां थो त बाबा हे मी दिस त मिसाल हाणे मूंखे सिखणो आहे, मूंखे पढ़णो आहे त बाबा सिंध में तालीमी सुधारनि जा वसीला, त हाणे मां ॿुधायां चंदर के सवाणी वही ॿुधाए, मां इन सेंस में ॻाल्हि कई त हाणे हू AI खे कमांड ॾेई पाण ई पढ़ी सघे थो, पाण ई सिखी सघे थो, पाण ई पढ़ी सघे थो, पाण ई सिखी सघे थो। हाणे इहो ईअं आहे AI जी कमांड बि एॾी माना AI जा बि दर्जा आहिनि, हिकिड़ी AI जा दर्जा आहिनि। नॉन पेड AI तव्हांखे एॾी भरपूर नॉन पेड AI तव्हांखे चैट जे नॉर्मल चैट GPT तव्हांखे उहा जेको आहे न इंफॉर्मेशन उहा एतिरी मौसर ऐं एॾी पुख़्ती ऐं वसी इंफॉर्मेशन नथी ॾे जेका पेड चैट GPT जेका तव्हांखे ॾे थी। तव्हां केतिरा स्मार्ट यूज़र इट अगेन डिपेंड्स अपॉन यू त तव्हांखे जेको चैट GPT ॾिनो उनखे वरी तव्हां कीअं एडिट था कयो या तव्हां उनखे कीअं था ॾिसो, कीअं उनखे तव्हां यूटिलाइज़ था कयो। त मूं जेका ॻाल्हि कई त अदीब जी ज़रूरत न पवंदी, उहा मां इन सेंस में कई। हाणे हे त सिर्फ़ु हिकिड़ो टूल आहे AI जो, चैट GPT जी ॻाल्हि कयूं था, जेमिनाई या ॿिया हाणे अलाए कहिड़ा टूल आया आहिनि, तव्हांजे लहजे, तव्हांजे तलफ़ुज़ में, तव्हांजे लहजे में, तव्हांजी ॿोली में, तव्हांजे आवाज़ में म्यूज़िक बैकग्राउंड म्यूज़िक जी कंपोज़िशन तव्हां कंपोज़ करे थो ॾे। हाणे वेयर इज द पर्सन, माण्हू जेको आहे रिप्लेस थिए पियो। बट आई थिंक स्टिल वी नीड अ पर्सन। न इहो तेसि ताईं जेसि कमांड द AI एज़ वेल। न मां चवां थो त इहो तेसि ताईं जेसि ताईं AI ख़ुदि मुख़्तियार नथी थिए, अञा सोसाइटी में पहुती कोन्हे, अञा सोसाइटी जे हिकिड़े पोर्शन ताईं पहुती आहे, इहा ख़ुदि मुख़्तियारी सां जेकॾहिं पहुची वई, पाण अॼु खां 20 साल अॻु पोइते वञो, 20 साल अॻु तव्हां चैट GPT ऐं उनजे टूल्स जे बारे में सोचो, AI जे टूल्स जे बारे में सोचो। AI जे टूल खे मां जेको पंहिंजे ऑफिस वर्क जी टेक्नोलॉजी में यूज़ कयां थो, मुंहिंजो त दिमाग़ माना जेको आहे न फेरियूं खाए थो। मां चवां थो त असां इहो अजायो इंजीनियरिंग में एॾो टाइम विञाए करे आया आहियूं, हीअ त सभु कुझु हिते मैदान ते करे ॾे थो। मां पंहिंजे लिवर जी टेस्ट करायोसि, लिवर फंक्शन टेस्ट जी, मूंखे डॉक्टर में वञण जी ज़रूरत न पई, मूं टेस्ट जा रिज़ल्ट्स ॾिना AI खे, मूं चयोसि मूंखे एनालाइज़ करे ॾे, मुंहिंजी लिवर जी हेल्थ मूंखे एनालाइज़ करे ॾे। मूंखे पेड चैट GPT हूंदो, अच्छा उन मूंखे सॼो एनालाइज़ करे मूंखे वरी एडवाइज़िस बि कयईं, तूं छा कर। सपोज हाणे हे त मां अंग्रेज़ी पढ़ी करे मां सम्झी वियुसि, मां वरी उन्ही खे कमांड थो ॾियां त भाई इन खे सिंधी में ट्रांसलेट कर, 1 मिंट में वरी सिंधी। त माने हिते हाणे पढ़ियल ऐं अनपढ़ियल जेको आहे मयार ई न रहियो, तव्हांखे सिर्फ़ु गैजेट इस्तेमालु करणु अचे, तव्हांखे तव्हांजो
गैजेट इस्तेमालु करणु अचे ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजे त तव्हां अच्छा हिकिड़ा माण्हू जेकॾहिं ख़ानदान आहिनि, पढ़ियल न आहिनि, लिखणु नथा ॼाणनि, टाइप करणु नथा ॼाणनि, माइक ॾिनल आहे हूंदो तव्हां वॉइस सां ॿुधायो, बिल्कुलु बिल्कुलु वॉइस सां ॿुधायो। घणे भाङे अगरि ॾिठो वञे त AI इंसान खे रिप्लेस करण जी घणी कोशिश करे रहियो आहे, बट मां अञा ताईं सम्झां थी त हुन AI खे कमांड ॾियण लाइ बि इंसाननि जी ज़रूरत आहे। सो हलूं था जवेरिया जी तरफ़। जवेरिया, मुंहिंजो सुवाल तव्हां खां इहो आहे त तव्हां ॿिन्ही फील्ड्स में कमु कयो आहे ऐं माशाल्लाह कामयाबियूं माणियूं आहिनि। तव्हां एजुकेशन शोबे में हींअर सर्व करे रहिया आहियो, तव्हां मीडिया में सर्व कयो आहे, भला वधीक चैलेंजिंग कहिड़ो शोबो? ॿई चैलेंजिंग आहिनि ऐं सिखण जो भला मौक़ो वधीक किथे मिलियो? मां कॾहिं बि इहो न चवंदसि त मां जॾहिं मीडिया में हुयसि त उन वक़्तु मूंखे चैलेंजिंग घटि चैलेंजिस मां फेस कया, ऐं अॼु जॾहिं मां टीचिंग फील्ड में आहियां त अॼु मां कुझु रिलैक्स आहियां। नो, जेतिरा चैलेंजिस मां इन हॉट सीट ते वेही करे फेस कया, ओतिरा ई चैलेंजिस अॼु मां जॾहिं क्लास में वेंदी आहियां, छो जो हिते तव्हां ऑडियंस खे फेस करणो हूंदो आहे, ऑडियंस खे तव्हांखे ॿुधाइणो हूंदो आहे, ऐं तव्हां जॾहिं हिन सीट ते वेठा आहियो त तव्हांखे प्रिपरेशन करणी पवंदी आहे त अॼु कहिड़ो गेस्ट अचे थो, उनजा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि, उनजी जेको आहे ज़िंदगी में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जिन ते हू महारत रखे थो, मूंखे कहिड़ा क्वेश्चन्स करणा आहिनि, काउंटर क्वेश्चन्स कहिड़ा करणा आहिनि, त तव्हां प्रिपरेशन करे ईंदा आहियो। बिल्कुलु उन तरह ई जॾहिं तव्हां क्लास में वेंदा आहियो त तव्हां वटि 40 ॿारनि जा फेसिस हूंदा आहिनि, 40 ॿारनि जा अञा वधीक मतिलबु एटलीस्ट असां जॾहिं गवर्नमेंट सेक्टर जी ॻाल्हि कयूं था, फेसिस हूंदा, उन्हनि जा 40 फैमिली बैकग्राउंड्स हूंदा, ऐं उन्हनि जी कैपेबिलिटी, उनजी कॉग्नेटिव बिहेवियर्स उन जा डिफरेंट आहिनि, उन्हनि जूं कैपेबिलिटीज़ डिफरेंट आहिनि, त उहे सभु ज़हन में रखे पोइ हिकिड़ो पूरो लेसन प्लान तयारु कंदव, टाइम मैनेजमेंट ॾिसंदव, उते वञी बीहंदव, ऐं खां पोइ उहो तव्हां जेको डिलीवर कंदव, ऐं तव्हांखे सुभाणे उनजो फॉलोअप बि वठिणो आहे। यानी जीअं तव्हां सुभाणे वारे ॾींहं लाइ वरी ॿिए गैस जी तयारी कंदव, सुभाणे असांखे वरी उन लेक्चर जी बि तयारी करणी हूंदी आहे त कल केतिरो रहियो, ऐं सुभाणे त ॿई चैलेंजिंग आहिनि, ऐं ॿई जेके आहिनि रोज़ सिखण जो नयो मौक़ो ॾियनि था पिया। पर वरी बि अगरि थोरो चइजे त तव्हांजे दिलि जे वेझो भला? ॿई मुंहिंजे दिलि जे वेझो आहे, ॿई। त मां कॾहिं बि इहो न सोचींदसि त मां जॾहिं मीडिया में हुयसि त मां उन वक़्तु ॾाढो कंफर्टेबल हुयसि, या अॼु मूंखे ॿई फील्ड्स ॾाढियूं पसंदि आहिनि, ऐं मां ॿिन्ही में तमामु घणी कंफर्टेबल आहियां। जवेरिया, मां तव्हांजी ॻाल्हि सां बिल्कुलु एग्री कंदमि, जो की बीइंग अ टीचर, बीइंग अ रिसर्चर, ऐं हाणे वरी बीइंग अ होस्ट, इहे तमामु घणा चैलेंजिस आहिनि, ऐं जेके मां सम्झां थी त असां औरतुनि में, मर्दनि में त हूंदियूं उहे ख़ासियतूं, पर असां में बि ख़ासियतूं आहिनि त असां उनखे एक्सेल करे वञूं था। जवेरिया जी हिकिड़ी ॿी ख़ूबी आहे त जवेरिया जेको आहे न, होमवर्क इलाही कंदी आहे, महिनत इलाही कंदी आहे। मूं जवेरिया सां प्रोग्राम कया आहिनि, जवेरिया जेको आहे न पाण खे बिल्कुलु इक्विप करे ईंदी आहे, बिल्कुलु तयारु करे ईंदी आहे। इहो मुंहिंजो शुरू खां अची रहियो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में त एजुकेशन में बि जेकॾहिं ही क्लास में वेंदी हूंदी न, त पहिरीं पाण पढ़ाई करे ईंदी हूंदी, बिल्कुलु पहिरीं पाण पढ़ी ईंदी हूंदी, पोइ ॿारनि खे पढ़ाईंदी हूंदी। बिल्कुलु। ऐं तव्हां इहो काफ़ी दफ़ा इहो चयो वेंदो आहे त तव्हां असां वटि सब्जेक्ट्स में ॾिसो, टॉपिक्स सालनि खां, मुंहिंजी अम्मी जेकी फिज़िक्स पढ़ी हुई न, अॼु मां उहा ई फिज़िक्स पढ़ायां थी, मुंहिंजी अम्मी जेकी केमिस्ट्री पढ़ी उहा ई पढ़ायां थी, क्योंकि असांजो करिकुलम चेंज नथो थिए, पर असांखे अपडेट रहणो आहे, छो जो अॼु असां तव्हां वारी ॻाल्हि उन जनरेशन खे पढ़ायूं था जंहिंजे हथ में गैजेट आहे। अॼु हू मूंखे मुंहिंजो पढ़ायल वञी चेक कंदा, व्हाट AI इज सेइंग, व्हाट जेमिनी इज सेइंग, केतिरो डिफरेंट आहे, त मां कुझु अहिड़ो डिलीवर कयां जेको हिन खां वधीक इंटरेस्टिंग हुजे। बिल्कुलु। ॿियो छा कमिटमेंट बि इम्पोर्टेंट आहे। तव्हां जेकॾहिं होस्टिंग कयो था न, तव्हां कमिटेड केतिरा आहियो पंहिंजे पेशे सां, पंहिंजे पेशे सां, ऐं पेशन अलॻि ॻाल्हि आहे, पेशन ऐं कमिटमेंट इहे ॿई इंटरमिक्स थी वेंदा। सो जेकॾहिं ही तालीम जे मैदान में आहे त इन जी कमिटमेंट आहे, जेकॾहिं होस्टिंग या मीडिया ते परफॉर्म करे तॾहिं बि कमिटमेंट इम्पोर्टेंट आहे। तव्हां एक्सेल बि तॾहिं कंदा आहियो, ऐं तव्हां में कमिटमेंट ई तव्हांखे धिको ॾींदी आहे महिनत करण लाइ, ऐं तमामु घणो ज़रूरी आहे। कहिड़ी बि फील्ड में वञे, तव्हांजो होमवर्क हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। मां सम्झां थी त इहा कमिटमेंट तव्हांजी पंहिंजे पाण सां हूंदी आहे, बजाए इन जे जो असां मतिलबु पंहिंजी के इदारे सां कमिटमेंट कयूं, इहा कमिटमेंट असांजी पंहिंजी, त असां केतिरो डिलीवर था कयूं। बिल्कुलु, तव्हां पाण सां इहे कयल वाइदा हूंदा आहिनि जेके तव्हांखे
पूरा करणा हूंदा आहिनि। बिल्कुल बिल्कुल सही ॻाल्हि कई। अच्छा सर, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यूएशन में आणींदे मां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां चओ त अॼुकल्ह चैट जीपीटी रिप्लेस करे छॾियो आहे इंसाननि खे, ऐं जेके पढ़ण वारा जेके मवाद आहे उहो मां सम्झां थी त ओतिरो पढ़ियो वञे थो छा? न्यूज़ पेपर्स या बुक्स या जेके बि असां वटि पढ़ण वारो मवाद मौजूदु आहे त उनखे एतिरो मां नथी सम्झां त अॼुकल्ह जो नौजवान एतिरो घणो किताबूं 500 पेजिस जूं किताबूं पढ़े थो या उहो के शॉर्टकट जी तरफ़ वञे थो, त हिन जो हल छा आहे? न, इहो अक्सरियती तौर ते इहो रिप्लेस न थियो आहे अञा ताईं। नौजवान जेको आहे हार्ड बुक्स पढ़नि था, पढ़िजे थो हार्ड, माना किताब पढ़जनि था, जेके किताब छपजनि था हार्ड बुक्स उहे पढ़जनि था। पर उन सां गॾु हिकिड़ो ॿियो अंसर इहो थियो आहे, सपोज़ मां कॾहिं कंहिं डॉक्टर वटि वियुसि अपॉइंटमेंट, मुंहिंजी अपॉइंटमेंट आहे वियुसि, डॉक्टरनि वटि अक्सर तव्हांखे अधु मुनो कलाक विहारे छॾींदा आहिनि, मुनो कलाक अधु कलाक वेठा रहंदा आहियो। हाणे इहो थियो आहे जेके पढ़ाकू माण्हू आहिनि या पढ़ण वारा आहिनि उहे मोबाइल में बि किताब खणी घुमनि था, सॉफ्ट कॉपीज़, डिफरेंट राइटर्स तव्हांजे मोबाइल में बि आहिनि। त हर माण्हू जेको आहे हाणे एज़ वेल एज़ माना किताब हार्ड कॉपी पढ़ण सां गॾु हाणे सॉफ्ट कॉपी बि पढ़नि था। हार्ड कॉपी मिसाल हिकिड़े राइटर जो तव्हां को हिकिड़ो बुक पढ़ो पिया ऐं सॉफ्ट कॉपी में कंहिं ॿिए राइटर जो ॿियो बुक पढ़ो पिया, हेॾे बि किताब हले थो, होॾे बि किताब हले थो। इहो सवाल त उन वक़्त खां ई हले पियो जॾहिं असां वटि हार्ड कॉपीज़ हुयूं, असां वटि AI न हुयो, स्क्रीन्स कोन हुया, बि असां चवंदासीं असांजा नौजवान नथा पढ़नि। उन वक़्त बि कुझु नौजवान अहिड़ा हुआ जेके किताब पढ़ंदा हुआ। अॼु बि उन्हनि जी तादाद उन जॻह ते वापसि मौजूदु आहे जेके किताब पढ़णु चाहिनि था। पर नई टीह जेका आहे उन जो रुझान केतिरो आहे? कंहिंजो? नई टीह जेका असांजी आहे जनरेशन, जेका जनरेशन ॾिसो असल में छा आहे त ज़रिया ऐं सूरत हाल मटिजी वई। पहिरीं ही गैजेट्स कोन हा, AI कोन ही, इंटरनेट कोन हो, कुझु बि कोन हो न, दुनिया ई न ही। दुनिया इहा ही त ओताकू हूंदियूं, उहे तरबियत जो जेको आहे न मर्कज़ हूंदियूं। ओताकू जेके आहिनि असांजूं ॻोठनि में ॿारनि खे सिख्या ॾिनी वेंदी, उते ॿारनि खे या चार चङा सियाणा अची वेहंदा त ॿियनि जी तरबियत ॻाल्हियूं, कचहरियूं, हाल अहवाल या मच कचहरियूं थींदियूं या ईअं मेड़ थींदा हुआ, काज थींदा हुआ। इहे माना ज़रिया हुआ असांजा सिखण या सम्झण जा। हाणे उहे बाज़ाब्ता ऐं मुनज़िम हा, माना तव्हां कंहिंजे हथ वठी कंहिंजो या कंहिंजे हथ वस रही सिखंदा हो, सम्झंदा हो। गैजेट्स अचण खां पोइ, टेक्नोलॉजी अचण खां पोइ तव्हां इंडिपेंडेंट थी आहियो। हाणे असांखे ज़रूरत पेश अचे थी त ॿारनि खे मॉनिटर कयो, छा पियो ॾिसे, छा पियो करे। हाणे जॾहिं अहिड़ी इंडिपेंडेंट सूरत हाल अची वई, गैजेट्स अची विया, टेक्नोलॉजी आहे, अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जेका पाणी जीअं वहकिरे वांगुरु हले थी, माना तव्हां रोके कंट्रोल में कोन्हे, काबू में कोन्हे। ॾिसी माना पाण त अञा मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां शायदि अञा घणो पोइ ते टेक्नोलॉजी जे यूज़ में। ॿार असांजा घणो बिल्कुलु उन्हनि खे अहिड़ी शयुनि जी ख़बर आहे, अहिड़ी शयुनि जी ख़बर आहे, माना वॉइस एडिटिंग साईं, ही कंपोज़िंग, अलाए छा छा करनि था। सो मां चवां थो जॾहिं हाणे अहिड़ी सूरत हाल आहे, हाणे जी सूरत हाल आहे, 20 साल अॻु पाण किथे आयासीं, 20 साल खां पोइ किथे आहियूं, अॻियां 20 साल मुमकिन आहे गैजेट्स न हुजनि। तव्हां ॾिसंदा हूंदव, तव्हां वटि जॾहिं 2 मिंट तव्हां सिर्फ़ु स्क्रोल कयो त तव्हांखे बार बार चयो वेंदो चैट जीपीटी इज़ आउटडेटेड नाउ। त मतिलबु तव्हां सोचो जेके असां कल्ह ताईं चैट जीपीटी ते हैरान कयो, अॼु जेके आउटडेटेड थी वई आहे। ऐं असांजा ॿार जेके नई जनरेशन आहे, मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे उहा चवंदी आहे चैट जीपीटी इज़ आउटडेटेड मामा। नंढी 8 साल जी ॿार, त मतिलबु जेको आहे चेंजिंग्स अचनि थियूं पयूं लर्निंग प्रोसेस में। बिल्कुलु ईअं ई आहे। असांजो वक़्तु डिफरेंट हुयो, हाणे जो वक़्तु तमामु घणो नई इंटरनेट आई तॾहिं व्हाट्सएप कोन हो, व्हाट्सएप न हो, पाण छा कंदासीं चैट जे लाइ, या हू मैसेंजर यूज़ कंदासीं या जेको hotmail.com जो मैसेंजर यूज़ कंदासीं। हाणे किथे न मैसेंजर, उहे आहिनि मैसेंजर। पाण हाणे छा था कयूं, व्हाट्सएप दुनिया सां ॻंढे छॾी आहे इन्हनि गैजेट्स असांखे दुनिया जे। अञा हीत मिसाल प्ले स्टोर जो इहो हिकिड़ो माना ऐप आहे जंहिंजी असांखे ख़बर आहे। व्हाट्सएप जे टकर घणा ऐप अची विया आहिनि, 8-10 ऐप अची विया आहिनि, ऐं अहिड़ा ऐप अची विया आहिनि जेके व्हाट्सएप खां अलॻि फीचर्स रखनि था, अलॻि शयूं रखनि था। मां चवां थो सिर्फ़ु हेत हिन महिल जी इहा सूरत हाल आहे। कल्ह को ॾींहुं आहे याहू मैसेंजर आहे, हॉटमेल जा मैसेंजर यूज़ कंदासीं, अॼु उहे गुम थी विया, आहिनि ई कान। व्हाट्सएप पे यूज़ थिए, कहिड़ी ख़बर 2 सालनि 5 सालनि खां पोइ व्हाट्सएप बि न हुजे, अलाए छा
थी सघे थो असांजा आर्काइव्स, असांजो उथण वेहण ॻाल्हाइण पोशाक खाइण पीअण इहो सभु मथां असांजा आर्काइव्स ठहिनि, आर्काइव्स आहिनि। मां 20 साल पोइ ते वञी पाण खे ॾिसणु चाहियां, मतिलबु हिकिड़े क्लिक ते ॾिसी वठां। हाणे भले चैट GPT तव्हांखे जेके तव्हांजी पिक्चर्स ठाहे थो ॾे, रिवोल्यूशन आहे न। बिल्कुलु असांजी शिकिल एॾी हुजे ई कोन थी की माना ईअं एॾी साफ़ सुथरी नीट क्लीन ठाहे थो ॾे। तव्हां वरी फरमाइश कयोसि था, न ही टाए न, मूंखे नेक टाए लॻा, ही कोट हे कलर न हुजे, गोल्डन कलर जो हुजे। इहे जेके माना जेका इवोल्यूशन, इहो जेको इर्तिका आहे टेक्नोलॉजिकल साइंटिफिक ऐं टेक्नोलॉजिकल जेका एडवांसमेंट आहे न, ईंदड़ ॾींहंनि में इहा एडवांसमेंट कहिड़ो रुख अख़्तियार कंदी पाण कुझु नथा चई सघूं। मुंहिंजे ख़्याल में मेडिसन ऐं टेली मेडिसन जॾहिं शुरू थी न, त अधु इस्पतालूं वीरान थी वेंदियूं, बिल्कुलु मुंहिंजो ख़्याल आहे। बाक़ी हाणे फिजिकली ICU में ऑपरेशन थिएटर में ऑपरेशन लाइ वेंदो या फिजिकल इंटरवेंशन सर्जरीज अॼु बि रोबोटिक सर्जरीज थियूं थियनि। जेकॾहिं तव्हां माने हाणे त पाण प्रिस्क्रिप्शन लाइ तबियत ॾेखारण लाइ बि वञूं था न, टेली मेडिसन ऐं इहो मेडिसन जो दौर शुरू थियो त असां मुमकिन आहे इन कमनि लाइ न वञूं। बाक़ी हाणे ऑपरेट थींदो आहे, फिजिकल इंटरवेंशन रिक्वायर्ड आहे, पोइ शायदि वञूं। बाक़ी इहो बि मुमकिन आहे त हे अहिड़ा गैजेट अची वञनि जेके चवनि त कैमरा खोले पंहिंजो ॾंद ॾेखार, मां ॾंद खे ठीकु थो करे वठां, लेज़र जे थ्रू। मुमकिन न, लेज़र न, बस कुझु बि जंहिं क़िस्म जी जंहिं तेज़ी सां एडवांसमेंट थिए पई, बिल्कुलु, जंहिं तेज़ी सां रेवोल्यूशन इहे साइंटिफिक ऐं ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक जेका इहे रेवोल्यूशन्स अचनि पिया न, इहे ईंदड़ ॾींहंनि में अलाए छा गुज़िरियल 10 सालनि में चऊं था त टेक्नोलॉजी तमामु रैपिड जेको आहे चेंजिंग्स आयूं आहिनि। हाणे ईंदड़ 10 सालनि में इहो चयो वञे थो त इन खां ॿीणी थी सघे थो 50 टाइम्स वधीक हुनजी स्पीड हूंदी चेंजिंग्स। त पोइ ज़ाहिर आहे असां इहो इमेजिन करे सघूं था त आफ्टर 10 years बि असां घणो वॾो चेंज ॾिसंदासीं। क्लोनिंग छा आहे? क्लोनिंग ॿुधी न तव्हां? जी, उन ज़माने में बिल्कुलु क्लोनिंग खे त मिसाल ह्यूमन क्लोनिंग त उन्हनि रिलीजियस ग्राउंड ते बैन करे छॾी हुई वेस्ट में, ख़ासि तौर ते ओलह में। पर जे हाणे क्लोनिंग हले हा, हुजे हा, त ही आबादी त ख़तम ई न थिए हा। अच्छा जवेरिया, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां माशाल्लाह सां एतिरा कॉन्फिडेंट आहियो, भले तव्हांखे एतिरो कॉन्फिडेंट किथां आहियो? ज़ाहिर आहे असां जॾहिं घरां निकिरूं था त एतिरा असां कॉन्फिडेंट नथा हुजूं, ऐं जेके असांजूं मुआशरे में छोकिरियूं आहिनि, नौजवान जेके कंहिं बि फील्ड खे ज्वाइन करणु चाहिनि थियूं, त उन्हनि में अक्सर लैक ऑफ कॉन्फिडेंस हूंदो आहे। त तव्हां उन्हनि जे लाइ छा टिप्स ॾियणु पसंदि कंदा त इहो कॉन्फिडेंस हू कीअं बिल्डअप करे सघनि था? मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, ऐं असां हमेशह हिन ॻाल्हि खे जेको आहे ज़िक्र कंदा आहियूं इन जो मुख़्तलिफ़ फॉरम्स ते बि, ऐं एक्सपीरियंस बि रहियो आहे इन ॻाल्हि जो। त असां जंहिं सोसाइटी में रहूं था उते जॾहिं न्याणी घर खां ॿाहिरि निकिरे थी त उनजो पहिरियों जेको कॉन्फिडेंस डेवलप कंदड़ उन जा आहिनि त उहे उनजा पेरेंट्स आहिनि। पेरेंट्स उनखे पहिरें ॾींहं खां ई जॾहिं नंढड़ी जेकी वॾी थिए थी ऐं उन थोरी समझदार थिए थी, ॿाहिरि वञण जहिड़ी थिए थी, स्कूल वञे थी, त उनखे पंहिंजा पेरेंट्स कॉन्फिडेंस ॾींदा आहिनि त तोखे स्कूल वञिणो आहे, स्कूल में तोसां को बि प्रॉब्लम थिए त अची असांखे ॿुधाए। पेरेंट्स तमामु अहिड़ा सपोर्टिव पेरेंट्स तमामु घटि सोसाइटी में, या ही त असांखे ॿुधाइणो आहे त जेकॾहिं अॼु मुंहिंजी हाणे मूंखे कॉन्फिडेंस ॾियण वारी मुंहिंजी मदर ऐं मुंहिंजा वालिद हुआ, ऐं ॿई एजुकेटेड हुया, उन्हनि दुनिया ॾिठी ऐं पोइ उन्हनि ॾिठो त असांजी न्याणियुनि खे, असां वी आर 5 सिस्टर्स, ऐं असां सभिनी खे अम्मी बाबा कॉन्फिडेंस ॾिनो, नंढे शहर खां असां ॿाहिरि आहियूंसीं ऐं पाण एजुकेशन पंहिंजी कंप्लीट कईसीं। त मां सम्झंदी आहियां त बाबा ऐं अम्मी जेकॾहिं न चाहिनि हा असांखे कॉन्फिडेंस न ॾियनि ऐं चवंदा त तव्हां वञो ॿाहिरि, ही तव्हांजा विंग्स आहिनि, तव्हां वञी हिन सां उॾरो ऐं जेको तव्हांखे एक्सपीरियंस करिणो आहे तव्हां कयो, तव्हांखे को बि प्रॉब्लम थिए असां वेठा आहियूं, असां तव्हांखे ॾिसंदासीं, असां पोयां तव्हांजा प्रॉब्लम्स, तव्हांखां ग़लती थिए बि असांखे ॿुधायो। त इहो कॉन्फिडेंस पेरेंट्स तरफ़ां हूंदो आहे। हमेशह तव्हां अॼु जंहिंखां बि जंहिं बि छोकिरी खां पुछंदव, का बि औरत हूंदी जेकी कंहिं सुठे मक़ाम ते हूंदी, तव्हां हुनखां पुछंदव पहिरियों हू पंहिंजे वालिद जो ऐं पंहिंजी अमीअ जो नालो वठंदी, पोइ पंहिंजे भाउ जो नालो वठंदी, पोइ पंहिंजे टीचर जो नालो वठंदी, ऐं पोइ तव्हां हुन खां पुछंदव त हाणे शादी खां पोइ तूं कीअं जेको आहे सर्वाइव करे रही आहे, त पोइ तव्हांखे ॿुधाईंदी त इन जे पोयां मुंहिंजे हस्बैंड जो हथ आहे। त मेल डोमिनेटिंग सोसाइटी में जॾहिं असां आहियूं त जेसिताईं असांखे पंहिंजे घर जा मर्द, पंहिंजे घर जी पढ़ियल लिखियल औरत जेकी आहे असांखे सपोर्ट नथी करे, हिकु न्याणी खे नथी करे, हू ॿाहिरि निकिरी करे जो पंहिंजे लाइ स्टेप न वठी सघंदी। ऐं जेकॾहिं इन केस का अहिड़ी छोकिरी आहे जेकी रेवोल्यूशन रखे थी, पंहिंजे अंदरि आयो चाहे थी त बसि मूंखे कुझु करिणो आहे, त उनखे
केतिरा हार्डशिप्स फेस करणा पवंदा आहिनि, उहा घर वारनि खे जे जेके नॉर्म्स आहिनि उनखे को जेको चैलेंज कंदी निकिरंदी, ॿाहिरि वेंदी, माण्हू उनखे जेको ॻाल्हाईंदा उन्हनि खे चैलेंजिंग जेको आहे सिचुएशन खे फेस करणो पवंदो, जे लाइ ॾाढियूं ॾुखियायूं हूंदियूं, तमामु घणी हार्डशिप उनखे जेको आहे फेस करणी पवंदी। कीअं उहा ओवरकम करे पोइ इन जे लाइ उनखे जेको आहे एजुकेशन, यानी जेकॾहिं चाहे थी, जेकॾहिं इन केस उनजो पेरेंट्स उनखे सपोर्टिव न आहिनि त पोइ एजुकेशन इज़ दी की। पर जवेरिया असां अगरि जनरली हिकिड़ी ॻाल्हि कयूं त तव्हां जीअं मुंहिंजी फील्ड तक़रीबन साॻी आहे, असां हुन में एतिरियूं कई खोड़ सारियूं छोकिरियूं ॾिसंदा आहियूं, मायूं ॾिसंदा आहियूं, ख़वातीन ॾिसंदा आहियूं जेके पढ़ियल लिखियल त तमामु घणो हूंदियूं आहिनि, पर अगरि उन्हनि खे कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ चओ या को एक्सप्लेन करण लाइ चओ या का ॻाल्हि पुछ त उहो अक्सर जेको आहे सो रिलक्टेंट फील कंदियूं आहिनि। ॾिसो हुनखे पोइ प्लेटफॉर्म कोन थो मिले, कॉन्फिडेंस बि ईअं पंहिंजे लेखे त न ईंदो न, तव्हां उहो ॿाहिरि निकिरण खां पोइ उन्हनि खे प्लेटफॉर्म्स ॾिना वञनि, पोइ हिते वरी असांजे इदारनि जी बि जेके ज़िम्मेवारी अचे थी पई त उन्हनि खे अहिड़ा प्लेटफॉर्म्स मिलनि। तव्हां बि पहिरें दफ़े ते पहिरियों शो कंदो त तव्हां कॉन्फिडेंट न हूंदव, पहिरें खां ॿियो शो कंदव तव्हां में कॉन्फिडेंस ईंदो। ऐं हमेशह मां सम्झंदी आहियां त जेकॾहिं असां सिर्फ़ु कॉन्फिडेंस कंहिं हिकिड़े ॾींहं जी या को हिकिड़े टैबलेट जी ॻाल्हि न आहे, इन जे लाइ असांखे कंसिस्टेंसी खपे थी पई, खोड़ सारा एलिमेंट्स आहिनि जंहिंमें तव्हांजी एजुकेशन अची थी वञे, तव्हांजी सोसाइटी आहे। पर मां पहिरियों ई ॻाल्हि कई त पहिरियों जेको आहे कदम पेरेंट्स ई खणंदा आहिनि, घर भाती ई खणंदा आहिनि। घर खां ॿाहिरि ई छोकिरी खे न वञणु ॾिनो वञे त पोइ काथां हुन में कॉन्फिडेंस ईंदो। त पहिरियों जेको मां सम्झंदी आहियां त पेरेंट्स आहिनि, पोइ हुन खां पोइ ज़ाहिर आहे सुञाण असांजी सोसाइटी हुजणु घुरिजे, असांजा इदारा हुनखे ऑन करनि छोकिरियुनि खे, ऐं जेको असां वटि इक्विटी वारो जेको सिस्टम आहे त माना छोकिरियुनि खे तव्हां छोकिरनि खां वधीक अपॉर्चुनिटीज़ ॾियो, वधीक न त भला बराबरि न वधीक ॾियणु घुरिजे, वधीक ॾियणु घुरिजे, बराबरि न त वधीक ॾियणु घुरिजे, छो जो हू तमामु घणियूं हार्डशिप्स ॾिसी करे अचे थी उनखे, त उहे पोइ वरी ज़ाहिर इदारनि में वरी एतिरी सघ हुजणु घुरिजे, एतिरी प्लानिंग हुजणु घुरिजे, इन तरह सां। तमामु बहितरीनु। ऐं मां सम्झां थी त असांजो जेके नौजवान छोकिरियूं ॿुधी रहियूं आहिनि जवेरिया खे, हुन ज़रूरु इन ॻाल्हि मां को फ़ाइदो ज़रूरु खणंदियूं। अच्छा, हिकिड़ी ॿी मां ज़रूरु ॻाल्हि कंदसि, जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायां त चंदर साहिब जेको आहे हिननि जी न्याणी उन्हनि ओ लेवल्स खां पोइ ॿाहिरि वयूं, त चंदर साहिब उन्हनि खे चयो त तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां वञो, तव्हां ॿाहिरि वञी करे तव्हांखे जेतिरो ॿाहिरि पढ़णो आहे तव्हांखे जीअं वणे तव्हां कयो। जेकॾहिं चंदर साहिब रिस्ट्रिक्शंस हणनि हा, चंदर साहिब तव्हां सम्झो था त तव्हांजी न्याणी तव्हांजी ॻाल्हि खे साइड ते रखे ईअं चाहे मां उनजी शख्सियत न ठाहे सघां न, उनमें कॉन्फिडेंस बिल्ट न थिए हा, उहा इनकरेज न थिए हा, अॻिते वधण लाइ इनकरेज न थिए हा, ॿियो उनजी पर्सनैलिटी न ठहे हा, क्रिपल्ड पर्सनैलिटी हुजे सा, डिपेंडेंट पर्सनैलिटी हुजे सा। मूं चयो त इहा इंडिपेंडेंट कीअं थींदी? इंडिपेंडेंट इहा ईअं थींदी जॾहिं उहा नंढड़े 15-16 साल जी उमिरि में ई ॿाहिरि निकिरी पाण पढ़णु शुरू मैदान में लहंदी ऐं इन दुनिया हिन मैदान में वरी बि तव्हां वेठा आहियो, किथे न किथे वरी तव्हांजी मदद पवंदसि, पर जे ॿाहिरि वेंदी त उते त कंहिंजी मदद कोन अथसि न, पाण खे ही हैज़ टू डू एवरीथिंग हिमसेल्फ, हरसेल्फ। सो जेकॾहिं इहो माना इहे स्टेजिस हूंदा आहिनि, इहे लाइफ जा स्टेजिस हूंदा आहिनि कंहिं बि माण्हू जी। इहो सिर्फ़ु छोकिरी लाइ या छोकिरी जे ॿार जे लाइ न आहे, ॿार आहे जेको पुटु आहे न तव्हांजो, पुट खे बि जेकॾहिं तव्हां ईअं लाहे करे उन जी बि पर्सनैलिटी या शख्सियत उनजी ठाहिणु चाहियो था त उनखे इंडिपेंडेंट छॾियो। तव्हां उन ते नज़र रखो, मॉनिटर कयोसि, ऐं तव्हां प्रोवाइडेड गाइडेंस तॾहिं ॾियोसि जॾहिं वारंट करे, जॾहिं घुरे उहो गाइडेंस। जेसि ताईं नथो घुरे ऐं तव्हां मॉनिटर कयोसि था त ही इज़ गोइंग राइट, करेक्ट हले थो, करेक्ट वञे थो पाथ ते, ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे उन रस्ते में उनजी शख्सियत बिल्डिंग में जेके हर्डिल्स ईंदसि न उहो पाण सॉल्व कंदो, ऐं नतीजतन जेको आहे उहो लाइफ में बि जेके लाइफ जा वॾा वॾा फैसला करणा हूंदा या हर्डिल्स ईंदसि त उहो पाण सॉल्व करण जी नंढिड़ो हिकिड़ो एग्जाम्पल आहे चंद्र केसवाणी जो, ईअं ई मुंहिंजो एग्जाम्पल तव्हां सां, त मां उहा ई ॻाल्हि कई त कॉन्फिडेंस जो
पहिरियों पत्थर पेरेंट्स रखंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी जवेरिया। त असांजा जेके अगरि पेरेंट्स एम्पावर्ड आहिनि, अवेयर्ड आहिनि, एजुकेटेड आहिनि, त असांजूं न्याणियूं बि कंहिंखां घटि न आहिनि ऐं हर फील्ड में एक्सेल करे सघनि थियूं। इन सां गॾु ई चंद्र साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त जेके नौजवान आहिनि उन्हनि में चलो पढ़ण जो त केतिरो बि इंट्रस्ट हुजे, पर लिखण जो मां ॾिठो आहे तमामु घणो, त उन्हनि जे लाइ त कहिड़ियूं टिप्स ॾियणु चाहींदो ऐं तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो जेके तव्हांजा ॾिसंदड़ आहिनि? लिखण लाइ मां सम्झां थो त जेकॾहिं को माण्हू मुसलसिल मुतालियो करे थो, पढ़े थो, ऐं उन लिखण जे लाइ हिकु त मुतालियो ज़रूरी आहे, ॿियो मुशाहिदा। तव्हां जेको रोज़ जा ॾेख ॾिसो था ऐं रोज़ जा जेके इवेंट्स ॾिसो था डेली लाइफ में, सो उन्हनि ते तव्हांजो रिएक्शन या तव्हांजो रद्द अमल कीअं आहे। पोइ हिकिड़ा माण्हू सोच ऐं फ़िक्र जे हवाले सां रद्द अमल ॾींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू लिखण जे हवाले सां ॾींदा आहिनि। सो लिखण लाइ इहे ॿ शयूं ज़रूरी आहिनि त तव्हां हिकु त मुशाहिदा जेके तव्हांजा थियनि रोज़ जा मुशाहिदा, उन्हनि खे तव्हां क्रिटिकली एनालाइज़ कयो, ॾिसो, उन्हनि खे सम्झो, उन्हनि खे उन्हनि जे रूट काज़ ते पहुचण जी कोशिशि कयो। ऐं ॿियो तव्हां वधि में वधि मुतालियो कयो, घणो में घणो मुतालियो कयो। जेतिरो तव्हां घणो मुतालियो कंदा ओतिरो तव्हां में ॻर पैदा थींदी, तव्हांजे अंदरि में हिकिड़ो जेको आहे वर्थ पैदा थींदी, ऐं तव्हां पोइ ई लिखण जे क़ाबिल बणिजी सघो था ऐं लिखो था तव्हां। ऐं हर भरू ईअं मायूस थियण जी बि ज़रूरत न आहे। सिंध में इलाही सारा नौजवान, इलाही सारा नवां नावल निगार पैदा थिया आहिनि, नवां कहाणीकार पैदा थिया आहिनि, इलाही सारा सुठा ख़ूबसूरत शाइर बि पैदा थिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में असांखे मायूस न थियणु घुरिजे। सिंध में सिंधी नौजवान जेको आहे उहो पढ़े बि अथो, मुशाहिदा बि माणे थो ऐं लिखे बि अथो, लिखे पियो, लगातार लिखे पियो। हाँ, पर घणो ख़ौफ़ खाईंदा आहिनि न त हाणे असां लिखण त शुरू कयूं पर ग़लति न लिखी छॾियूं या छा लिखूं। मुंहिंजे ख़्याल में उहो ग़लति लिखी सही लिखण तरफ़ ईंदो या लिखण त उन जी मश्क आहे न हिकिड़ी। सही। ऐं ॿियो छा, इहो ज़रूरी न आहे त पहिरीं लिखणी में उथंदे ई जेको आहे छा लिखणी हुजे उनजी। के नौजवान आहिनि जेके पहिरीं लिखणी में पहिरें ई नावेल सां छा लेखक बणिजी था वञनि। सो इट डिपेंड्स, इहो अगेन मां चवां थो त इहो इन ते डिपेंड करे थो तव्हां पढ़ियो केतिरो आहे, मुशाहिदो केतिरो कयो आहे, ऐं पढ़ियो केतिरो आहे, ऐं तव्हां ॼमियल केतिरा आहियो, बीठल केतिरा आहियो। बिल्कुलु सही था चओ तव्हां त असांजे नौजवाननि खे लिखण खां डिॼणु न घुरिजे, बिल्कुलु बि कंफ्यूज़ न थियणु घुरिजे। ऐं जेतिरो तव्हां लिखी सघो था, जेको तव्हां लिखणु चाहियो था, तव्हां लिखण त शुरू कयो, पोइ अॻियां हली त छा बि थी वेंदो। ऐं जवेरिया साहिबा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जीअं ॻाल्हि हली रही हुई एजुकेशन जी, AI जी, त तव्हांखे छा थो लॻे त छा सिर्फ़ु किताबनि जी हद ताईं या सिर्फ़ु मोबाइल में पढ़ण जी हद ताईं इहे शयूं महफ़ूज़ आहिनि, या लाइफ स्किल्स खे तव्हां कीअं था ॾिसो, उहे केतिरियूं ज़रूरी आहिनि? स्किल्ड हुजणु घुरिजे ॿार खे न। असां लाइफ स्किल्स त ॾियूं ई था, ऐं टीचर्स खे बि लाइफ स्किल्स जे हवाले सां ट्रेनिंग्स ॾिनियूं वञनि थियूं पयूं। टीचर बाक़ाइदा प्लान थी वेंदी आहे त जेकॾहिं 40 मिनट जो हुनखे लेक्चर ॾियणो आहे त हुन 10 मिनट्स हुनखे लाइफ स्किल्स जे हवाले सां ॾियणा ई आहिनि। कोई अहिड़ो टॉपिक अची थो वञे, उनजो जेकॾहिं कनेक्शन किथे कंहिं लाइफ स्किल्स आहे त ज़रूरु हू कनेक्ट कंदी। त हा, टीचर बि अवेयर थी विया आहिनि ऐं टीचर्स बि ॾाढा वेल स्किल्ड ऐं ट्रेंड अचनि था, त उहे हुन ते कमु कनि था। पोइ हाणे असां खणी पब्लिक सेक्टर जी ॻाल्हि कयूं या वरी असां जेको आहे गवर्नमेंट सेक्टर जी ॻाल्हि कयूं, ॿिन्ही जॻहियुनि ते तमामु सुठे नमूने सां कमु हली रहियो आहे। हा, जीअं हर इदारो जेको आहे उहो परफेक्ट न आहे हूंदो, थोरा फ्लास हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं उते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं उते सुधारण जी ज़रूरत आहे, ऐं डिपार्टमेंट्स जेके आहिनि उहे कोशिशि करे रहिया आहिनि पंहिंजी तरफ़ों। बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां त जेके लाइफ स्किल्स आहिनि उहे ज़रूरी आहिनि गॾु गॾु तव्हांजे तालीम सां, तव्हांजी अवेयरनेस सां। मां थोराईती आहियां तव्हां ॿिन्हिनि जी, जो तव्हां पंहिंजे वक़्त में क़ीमती वक़्तु कढी असांजे लाइ आयो ऐं हिते असांखे तमामु सुठियूं दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधायूं, पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कया। मां त घणो कुझु सिखियो हिननि मां, ऐं मां सम्झां थी त असांजे नाज़रीन बि तमामु घणो कुझु सिखियो हूंदो ऐं उहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे वापराइण जी कोशिशि बि कंदा। सो महिरबानी जवेरिया तव्हांजी, महिरबानी चंद्र साहब तव्हांजी, ऐं नाज़रीन हलूं था प्रोग्राम जे पुॼाणीअ जी तरफ़। सुभाणे वरी गॾु आहियूं, साथ सलामत।